सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी तकरारी केनालनि वारे मनसूबे ख़िलाफ़ रोडनि ते एहतजाज कयो आहे, छाकाणि त दरिया जे मथां इलाइक़नि वारनि ग़लतफ़हमियूं पैदा कयूं ऐं केनाल जो कूड़ो इफ़्तिताह कयो। उन ई सबबि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम सां सिधो राब्तो करण जो फ़ैसिलो कयो त जीअं असुल हक़ीक़तूं वाज़िह करे सघजनि। कराचीअ जे कार्डिनल हाउस में पोप फ्रांस जे लाॾाणे ते ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पीपल्स पार्टी सिंधु दरिया ते ॼाणायल नयनि केनालनि ख़िलाफ़ अपोज़िशन जी अॻवानीअ तौरु पाण खे पेश कयो आहे। हुन ॿुधायो त अपोज़िशन जमायतुनि ऐं क़ौम परस्तनि पारां शुरू कयल एहतजाज पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे एहतजाज खां घणो पोइ शुरू थिया। हुन सभिनी जमायतुनि खे ज़ोर ॾींदे चयो त एहतजाज करणु घुर्जे पर रोड बंदि न कजनि ऐं अवाम खे तकलीफ़ न पहुचाई वञे। सैयद मुराद अली शाह उन्हनि वीडियोज़ ते ॻणतीअ जो इज़हार कयो जिन में मुज़ाहिरीन खे रोड बंदि कंदे ॾेखारियो वियो, जंहिं जे नतीजे में एम्बुलेंसिस फाथियूं ऐं शहरनि जे विच में चौपायो माल रखंदड़ माण्हुनि खे पिणु परेशानी थी। जो मैं कह रहा हूँ कि मैं सब दोस्तों से, चाहे वो वकला हों चाहे अपोजिशन की जमातें हों, एहतजाज करें, ज़रूर करें। हम आपके एहतजाज को सपोर्ट करते हैं, लेकिन जो लोगों को तकलीफ आ रही है उसका भी थोड़ा सा ख्याल कर लें। एहतजाज के कई तरीके होते हैं। आप रोड ब्लॉक करके एहतजाज करना, अपने सिंध के लोगों को ही तकलीफ में डालना, क्या ये मुनासिब है? वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़ातिरी कराई त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी हिमायत सां उन केनालनि वारे मनसूबे खे रोकण में कामयाब थींदी। हुन चयो त ताज़ो ई राणा सनाउल्लाह मीडिया खे ॿुधायो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ उन खे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां राब्तो करण जी हिदायत कई आहे, जंहिंजी असां भली कार कयूं था। लोगों के अंदर खामखा का इज़्तिराब न फैलाएं। प्रोजेक्ट जुलाई से रुका हुआ है। प्रोजेक्ट का अप्रूवल एक्निक में नवंबर से रुका हुआ है। एक्निक ने अप्रूव नहीं किया, इसलिए कि सिंध हुकूमत ने कह दिया है कि हम इसको सपोर्ट नहीं करेंगे। और वफाकी हुकूमत का इस हद तक मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने एक्निक में उसको आगे नहीं बढ़ाया, लेकिन इस बात पर नाखुश हूँ कि उन्होंने इसको अभी तक खत्म क्यों नहीं किया। और हम यही चाह रहे हैं कि ये जल्द से जल्द ऐलान हो कि ये प्रोजेक्ट खत्म। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां बि पार्टी क़यादत जे पारां उन बयान जी भली कार कई वई, जंहिंखां पोइ फ़ोन ते ॻाल्हियूं बि थियूं। वॾे वज़ीर आज़म खां सिंध जे जाइज़ ख़र्चनि ते ध्यानु ॾियण जी अपील कंदे चयो त मां यकीन सां चवंदुसि त पाकिस्तान जो वज़ीर आज़म इंसाफ़ सां कमु कंदो ऐं अदल खे बरक़रार रखंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोप फ्रांसिस जे लाॾाणे ते ताज़ियत लाइ कार्डिनल हाउस पहुची ॾुख जो इज़हार पिणु कयो। हुन पोप फ्रांसिस खे आलमी रूहानी रहबर ऐं इंसानियत जो सफ़ीर करार ॾिनो ऐं वॾे वज़ीर ताज़ियत जे किताब में पंहिंजा तासुरात बि कलमबंद कया।